अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। किरोना बाबति पार्लियामानी कमेटी वबा जी ॿी लहर सबबि सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ जा इजलास न घुराइण जो फ़ैसिलो करे वरितो। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि इजलास में मुख़ालिफ़ धुर जो को बि नुमाइंदो शरीक न थियो। कमेटी सलाह मशवरे बैदि सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ जा इजलास न घुराइण जो फ़ैसिलो करे वरितो। स्पीकर असद कैसर चयो आहे त मुख़ालिफ़ धुर खे इजलास में शामिल थियणु घुरिबो हुयो। किरोना जी सूरत हाल खे साम्हूं रखंदे गॾियल मौक़िफ़ इख़्तियार करण जी ज़रूरत आहे। NCOC सरबराह ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ॿी लहर शदीद आहे, अवाम खे SOPs ते अमल करणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त मुख़ालिफ़ धुर हिकु भेरो ॿीहर गैर ज़िम्मेवारीअ जो मुज़ाहिरो कयो ऐं किरोना बाबति पार्लियामानी कमेटीअ जे इजलास में शिरकत न कई। इस्लामाबाद में मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे शिबली फराज चयो त अपोज़िशन ज़ाती एजेंडा ते कमु करे रही आहे, उहे कुझु बि कनि खेनि इनारो न मिलंदो। मुल्क में क़ातिल किरोना जा वार जारी, वधीक 59 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। फौतियुनि जो अंगु 7803 थी वियो, 3099 केस बि रिपोर्ट। मुतासिरनि जो तइदाद वधी 3,82,892 थी वियो। PTI अॻुवान फिरदौस शमीम नक़वी कराचीअ में लॉकडाउन जी मुखालिफ़त कंदे चयो आहे त मुराद अली शाह अजीब वॾो वज़ीर आहे जेको मईशत खे नुक़सानु पहुचाए रहियो आहे। पाकिस्तान मुकमल लॉकडाउन बर्दाश्त नथो करे सघे, मईशत खे बि बचाइणो पवंदो ऐं किरोना खां बि बचणो पवंदो। PTI मुआइशी सरगर्मियूं बंदि करण ख़िलाफ़ आहे। पीपल्स पार्टीअ खे अवाम जो एॾो दर्द आहे त जल्द सां ख़तमु करे। सिंध में किरोना केसिस में वाध खां पोइ स्कूल एजुकेशन खाते जे हर सेक्शन में रुगो 2 ऑफिसर ऐं 2 नाइब कासिदनि खे अचण जी इजाज़त। 50% स्टाफ ऑफिसनि ऐं बाक़ी घरनि में वेही कमु कंदो। स्कूल एजुकेशन खाते नओं हुकुमनामो जारी करे छॾियो। अॻूणो MNA ऐं फंक्शनल लीग जो नाइब सदर फ़कीर जादिम मंगरियो किरोना वायरस वेगे फ़ौत। फ़कीर जादिम मंगरियो खे किरोना में मुब्तला थियण खां पोइ कराचीअ जी निजी अस्पताल में दाख़िल करायो वियो। सोग में पिथोरो, ढोरनारो, शादीपली शहर बंदि, तदफीन अबाणे ॻोठ फ़कीर वली मोहम्मद क़ब्रस्तान में थी। नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जी सदारत हेठि अहम इजलास। 2 सालनि दौरान नेब जी कारकर्दगीअ जो जाइज़ो वरितो वियो। नेब चेयरमैन चयो आहे त 2 सालनि दौरान 75,268 शिकायतूं मिलियूं, 66,838 अकुलायूं वयूं, 2,417 शिकायतुनि ते कार्रवाईअ जी मंज़ूरी ॾिनी वई। बलोचिस्तान जे सामूंडी इलाइक़े ओरमाड़ा ते बीठल 40 जे लॻभॻि ॿेड़ियूं ॿुॾी वयूं। बलोचिस्तान फिशरमैन कोऑपरेशन सोसाइटीअ जे चेयरमैन जी हिदायत ते इमदादी टीमूं पहुची वयूं। पाकिस्तान मेरी टाइम सिक्योरिटी, पाक नेवी ऐं ॿियनि टीमुनि खां बि मदद वरिती वई। ॿेड़ियुनि खे कढण जो सिलसिलो जारी। सुध समाह वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त CPEC गेम चेंजर मंसूबो आहे। तवानाई ऐं ॿियनि मंसूबनि खे हिन इकनॉमी मंसूबे मां घणो फ़ाइदो थींदो। इस्लामाबाद में CPEC बाबति सेमिनार खे ख़िताब कंदे शिबली फराज चयो आहे त CPEC सां रोज़गार ऐं मईशत में बहितरीअ जो इम्कान आहे। मईशत जी बहितरीअ लाइ CPEC घणी अहमियत रखे थो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ बि चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन जा मुफ़ाद सलाहियल आहिनि। ॿिन्ही मुल्कनि खे हिक ॿिए जी ज़रूरत आहे। थारूशावे जो ॻोठ सॼण सोलंगीअ में नाफ़रमान पुट मेहराब सोलंगी हथां पीरसन पीउ गुलामदीन खे पैसा न ॾियण ते कुहाड़ियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। लाश पोस्टमार्टम लाइ ठारूशाह रवानो, जॾहिं त ठारूशाह पुलिस जवाबदार मेहराब सोलंगीअ खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। वाक़े खां पोइ समूरे इलाइक़े में ख़ौफ़ो हिरास छायल। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र ऐं ज़िले तहलका इंतिज़ामिया नवाब शाह जे मसीह बिरादरीअ जे क़ब्रस्तान तां हद दख़िलियूं ख़तमु कराइण ते मुबारकबाद ॾियण लाइ पाकिस्तान मिनियाटी राइट्स कमीशन जो ज़िले सदर लालचंद ऐं फादर साबिर सादिक जी क़ियादत में मिनियाटी कम्यूनिटीअ जे वफ़द मुलाक़ात करे गुलनि जा दस्ता ऐं ॿिया तोहफ़ा पिणु पेश कया। जंहिं मौक़े ते डिप्टी कमिश्नर चयो त अक़लियती बिरादरीअ जा माण्हू पाकिस्तान जा बराबरीअ जा शहरी आहिनि। डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ पुलिस मोरो पुलिस जवाबदार शाहज़मान ॾाहिरीअ जे कब्ज़े मां 10 बोतलूं शराबत करे गिरफ़्तार करे वरितो। फुल पुलिस जवाबदार रहमान मेमण जे कब्ज़े मां 470 साशे नशावर गुटको हथ करे गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त दरियाखान मरी पुलिस जवाबदार मोहम्मद साकिब जे कब्ज़े मां 200 साशे मेनपुड़ी हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।